अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद तो तव्हां ठीक हूंदो। सब खां पहिरियों त तव्हांजा वॾा मोहबतूं तव्हां सहाफ़ती किरदार जे हवाले सां जेको अलामती इंटरव्यू ॾाढो घणो पसंदि कयो। अॼु असां हिकिड़ो ॿियो अलामती किरदार तव्हां सां मिलाइण आया आहियूं। घोसड़ू मास्तर आहे जन तालीम जी तबाही जेको आहे कई आहे पूरी सिंध में। धाड़ेलनि खां वधीक धाड़ेल बणिजी करे नसुलनि ते धाड़ो हयो अथऊं। अचो त उन धाड़ेल रूपे जेको आहे सो घोसड़ू उस्ताद सां हाल अहवाल कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां घोसड़ू मास्तर आहियो? गोसड़ो मास्टर। अच्छा, इहा त ॻाल्हि जेको आहे फ़ख़ुर जी घटि पर शर्म जी वधीक आहे जेको तव्हां घोसड़ाइप ते बि टहकार कई आहे। छो जो ॿिन्ही में को एॾो को मसइलो त न आहे। असांजे रोज़ु स्कूल न वञण जो जेको आहे त ॿार न पढ़नि न। छो असांखे जेको पढ़ियल ई न आहियूं त वरी ॾिनि था पिया ड्यूटियूं। अच्छा, तव्हां पढ़ियल बि कोन पढ़ियल ई कोन आहियूं त ड्यूटियूं ॾिनि था त ग़लती त उन्हनि जी आहे न। अच्छा, तालीम हूअं तव्हांजी छा आहे? साहब कुल मदरजा। अच्छा, मतिलबु त ईअं अधु का ॼणो आऊंठे छा पोइ बसि ईअं ई सम्झो। पोइ सर्टिफिकेट सभई आहिनि बाक़ी आहियूं अणपढ़ियल। अच्छा, माना तव्हांखे जेका मास्तरी मिली IBA टेस्ट वेस्ट का पास कोन कयव त पोइ कीअं मिली? अबे यार बाचा माण्हू अहिड़ा सुवाल पुछंदो आहे। असां कुकड़ ऐं ॾांदनि घुमाइण जा मास्टर हुआसीं मास्टर। तॾहिं त असांखे जेको आहे सिंधी मास्तरी मिली न बादशाह। अहिड़ा त कुकड़ भोतार जा घुमाई दो अहिड़ो पाणी ॾींदो हुउमि ऐं जेको आहे त ख़त पिट बि भोतारनि जा लिखंदो हुउमि थोरा तका जेको आहे मदरजनि जे हिसाब सां। उन्हनि वटि बि माण्हू कोन हुया। बिस्मिल्लाह करे मूंखे मस्तर कयूं हाणे मस्तरनि जी त जेको आहे त वॾी शइ आहे न हिकिड़ी। मतिलबु तव्हां कोटा जी पैदावार? असां कोटा जी पैदावार ज़ाहिर तुंहिंजे साम्हूं। अच्छा, त माना तव्हां घोसड़ू मास्तर? घोसड़ू मास्तर असां घोसड़ू मास्तर। अच्छा, हाणे मूंखे भला इहो ॿुधायो तव्हां जेके हे सॼो सारो तव्हांखे जेका मास्तरी मिली कोटा में मिली माना ॾांद खे ठाहिणो कुकड़ ठाहिणो तितिर खेॾाइणो माना इन जे करे ई मिलेव? हा साहब, ॿिनि दर्जनि ते कहिड़ो असांखे मास्तर कंदो हो? कहिड़ा असां वञी जेको आहे त इम्तिहान ॾिना हुआसीं मास्तरी जा। हे रब जूं भलायूं भोतारनि जूं भलायूं वेठा आहियूं खाईंदा। अच्छा, भला जेके तव्हांखे सर्टिफिकेट मिलिया उहे किथां मिलिया कीअं मिलिया घणा ॾोकड़ ख़र्चु कयव? इहे 2-3 हज़ारनि जो कमु हो। तंहिं महिल त अञा माना जेको आहे त पैसा ई थोरा वरिता। हाणे त वॾा पैसा था वठनि। मां हिकिड़ो घोसड़ू मास्तर हाणे तोखे 1000 लभंदा जो फोली ॾे त ॻोल्ही ॾे त। अच्छा, हा, माना उहे जाम सारा मिलंदा? जाम सारा तव्हांखे सर मिलंदा। भला पोइ हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे न, हाणे जेकॾहिं तव्हांखे भोतारनि कोटा ते खणरायो उन्हनि खे त शाबसूं लख शाबसूं, पर उन्हनि त पंहिंजो नुक़सानु कयो न। तव्हां छॾे आयो त हाणे ॾांद ऐं कुकड़ ऐं तितिर उहे केरु खेॾाए करे? साईं ॿियो बि थोरो थको कंदा आहियूं। ॿियो हाणे उन्हनि जो न कंदासीं त असांखे पघार ॾी कीअं मिलंदी? छो जो को सुवाल करे ऑफिसर त असां त साॻो ओड़े जा ओड़ा। अच्छा, माना हाणे कुकड़ वुकड़ उहे साॻे वक़्तु उन्हनि खे टाइम ॾींदा आहियूं। अच्छा, टाइम खां बिना असां काॾों खाई सघंदासीं भाउ? अच्छा, हा। भला ॿिया कम कहिड़ा कयो तव्हां? ॿिया कम ई कंदा आहियूं। मस्तरी ते नथा पूरी सघूं वरी को फार्म अहिड़ो खणंदा आहियूं। को हथे वरी जेको आहे त वरी को भाॼड़ी बाॼड़ियो दुकान नंढनि खे कढी ॾींदा आहियूं। पेट त भलियो वॾो ख़र्चो आहे साहब। ठेकेदारी वग़ैरह? हा, ठेकेदारी वग़ैरह रोडनि जा कम हर शइ। हा। तव्हांखे ऑफिसर नथा पकड़नि पिया? ऑफिसर त पकड़ींदा पंहिंजी हुते केटी आहे साहब। अबेजनि जा माण्हू केरु असांखां पुछा कंदो यार? अबेजनि जा माना कंहिंजा तव्हांजो पीउ बि मास्तर आहे छा ऑफिसर आहे? हा, अबू माना भोतार जा माण्हू कोटा में आया। कोटा में तव्हां सिंध ते टोटा कढी छॾिया? सिंध जा टोटा निकिरनि असांजो पेट पले। पोइ त हे वज़ीर सही थो चवे न त सिंधी मास्तर घणे भाङे आऊंठ छा पाइनि? इन्हनि कोन पुछा करे असां को सुवाल था कनि त असां आऊंठ छा पाऊं? असांखे ॾिनियूं कहिनि ड्यूटियूं। अच्छा, इन्हनि वटि त थियूं न साहब। अच्छा, माना पोइ ॾोकड़नि ते या सिफारिश ते। भला ॿियो कमु कहिड़ो कयो तव्हां? सरकार जे कमु कहिड़ी अचो? सरकार जे कमु इहो ईंदा आहियूं पघार ई खणी मोटंदा आहियूं। अच्छा, आदमशुमारी में कमु अचो? फुआरा बुआरा लॻंदा ॿुआरा हे हो वटां? आदमशुमारी में हाणे ज़रूरु उस्ताद हूं। उस्तादनि जी त माना जेको आहे हिकिड़ी माना नालो आहे असांजो। पढ़नि त वाक़ई कुल 2 दर्जा ईंदा आहियूं। पोइ कहीं वञी वेही रहंदा आहियूं सोड़ संगोड़ में। बाबा आदमशुमारी फलाणो उस्ताद लिखे थो, असां पासे में वेही रहंदासीं। बाबा फलाणा घणा माण्हू लिखिया हुआ? एतिरा लिखिया बाबा असां बि एतिरा लिखियासीं। ठीकु आहे, कहिड़ो मसइलो आहे। अच्छा, बोडुनि में बि तव्हां हुजो? बंधन ते बि ड्यूटियूं लॻियूं साहब। हा, बंधन ते बि ॾाढो असां घुमियासीं फिरियासीं। खेमा बि खणी आया? खेमा बि आख़िर में खणी आयासीं। हा साहब, है न? हा। अच्छा, माना हाणे मुआशरे में पोइ तव्हांजी इज़त कहिड़ी वञी बची? बसि इज़त इहा ई आहे जो दिली तरह
असांखे जेको आहे न हिकिड़े माना हुन में कपिड़े अंदरि वेड़ियल आहियूं असां सिंधी मास्तर, बाक़ी असांजा जेको आहे भाऊ नओ घाड़े न साहब इहो ई चकर आहे त असां पढ़ियल कुल ॿ दर्जा आहियूं, उन 2 दर्जनि जे हिसाब सां असां छा करे सघूं था। त ग़लतियूं त उन्हनि जूं असांखे माना मास्तर कयो आहे न। अच्छा, स्कूल वञण जो नोटिस बोटिस कोन थो थिए पियो? पहिरियों इहो बायोमेट्रिक वारा ईंदा आहिनि, हिननि तंग कयो, पोइ हिननि सां बि माना हेॾे होॾे थी वियो, ठाव थी वियो त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। घणा हज़ार ॾियो हिननि खे? इहे बि सही जेको आहे त 30-40 असांजी पघार 5,000 हिननि खे ॾियूं, काथां असांजो सफ़र गुज़र थिए एतिरे बचनि वारा माण्हू। अच्छा अच्छा, मूंखे इहो त ॿुधायो भला, इहा ख़बर आई त तव्हां हिकिड़े तरफ़ वज़ीर आज़म चवे थो त वण पोखियो, पूरे मुल्क खे गुलो गुलज़ार कयो, सिंध जे अंदरि बि मुहिम हली पई आहे, तव्हां त ॿुधो आहे वण बि खपाए छॾिया। हाओ शागिर्द कुल 4-5 उस्ताद 10-12 असांखां 2-3 वण हुआ जेके रक़म कंदा हुआ, वण उन्हनि खे खपाए छॾियासीं। पोइ सुपरवाइज़र उहे कहिड़े धंधे? सुपरवाइज़र आयो गाॾी ते, स्पेशल गाॾी ते वेही उन जी सुठे नमूने ख़िदमत कईसीं। 5 रुपया न जेको आहे त गाॾी जो जेको आहे त तव्हांखे हुजे तव्हांजी हे जेको आहे त जेको आहे त असांजे अॻो माना नज़रदानो हुजे तव्हांजे लाइ, माना ख़र्ची टाइप आहे नज़रानो, उन वीचारे कुझु पुछो ई न त वण हिते अॻे में हुया या हुया ई कोन। अच्छा, हिन खां मूंखे इहो ॿुधायो भला तव्हां पढ़ायो छा? खोड़ा बोड़ा पढ़ाया हुआ बालकनि खे बि जीअं तालीम ॾिन अचे, वरी ख़बर पई सॼो सारो कमुकार हुन खां कराईंदा हुआ? हा, खोड़ा असांखे पाण खे ईंदा ॿियनि खे पढ़ाईंदासीं, असांजो हाल इहो ई आहे। अच्छा, भला मूंखे इहो ॿुधायो त जेका आहे हाणे तव्हां त हो 2 दर्जा पास? हा, 2 दर्जा पास। हे जेके डिग्रियूं खयूं घुमंदा वता आहिनि सिंध जा नौजवान बेरोज़गार आहिनि, उहे आख़िर कंहिं दर ॾियनि दाहिड़ी? इहे दर ॾियनि दाहिड़ी उन्हनि ते जंहिं असांखे ड्यूटियूं ॾिनियूं अणपढ़ियलनि खे, इहे वञी उन्हनि ते दरनि ते दाहिनि, उहे वीचारा पास थी करे शागिर्द ईंदा आहिनि, उन्हनि खां 20 लख, कंहिंखां 15 लख, कंहिंखां 18 लख अचींदा आहिनि। हाणे ग़रीब माण्हू वटि हूंदा 15-18 लख जो मास्तर थींदा, तॾहिं त असां कोटा में आया आहियूं। कोटा में माना हे छा पढ़ियल लिखियल जेके आहिनि उहे दर ॾिनि दाहिड़ी? इहे दर दाहिड़ी ॾिने असां हेॾा डिग्रियुनि वारा साहब ॾिसंदासीं त मज़ूरी करनि पिया। चयोसीं तव्हां हेॾा पढ़ियल लिखियल माण्हू, तव्हां छा था कयो? असां ॼट माना तव्हां जेको मास्तर आहियूं, जे असल में माना कसूर ईअं जेको आहे त हुकूमत जो आहे, जंहिं जेको आहे त असांखे 20-25 हज़ार जेको आहे त काई माना इहो 20-25 लख घुरियऊं असां पढ़ियल माण्हुनि खां, असां न ॾेई सघियासीं, असां डिग्रियूं असांजी लुड़ी वियूं, असां मज़ूरी कंदा वरिता। अच्छा, तव्हां कोटा ते सिंध जा टोटा कया? टोटा कया सिंध जी तालीम जा? सिंध जी तालीम जा टोटा कयासीं सर। पोइ इन ते को पछताव, का पिशेमानी, का नदामत अथव? ॾाढी आहे, हा ॾाढी आहे। ॿुॾण जो मक़ाम आहे, ॿियनि जो हक़ खाधी वेठा आहियूं, इहो ॿुॾण जो मक़ाम आहे, पर पेट त पालणो आहे न। इहे फ़क़ति उन्हनि खे ई हुजे, मुंहिंजी इहा ई जेको आहे त अॼोके हिन जे मौज़ू जो चवण जी इहा ई आहे त माना पढ़ियल वीचारा दरपदर थींदा वता आहिनि, ऐं हिकिड़ा उस्ताद जेके माना टको पढ़णु नथो अचे, न को खोड़ो पढ़णु नथो अचे, न ख़बर प्राइमर जी आहे, न ख़बर लीडर जी आहे, पखा खपाइणु, बचा खपाइणु, ऐं ॿिया जेके इशूज़ कम आहिनि वण खपाइणु, इन्हनि खां पुछो, बाक़ी ॿी तालीम जी ख़बर साहिबु असांखे न आहे। भला कुकड़ियूं बुकड़ियूं में मां ॿुधो ॾाढियूं वरितियूं, ॻोठनि जा ॻोठ कुकड़ियूं खाई आयो? साहब एॾियूं कुकड़ियूं खाधियूं त हिकु शागिर्द खे कुकड़ चवंदा हुआसीं, कंहिंखे मजबूर कयूं, बाबा आरे ते वेठी आरे वारी खे खणी अचो, उहा हराम थी वई, आरे वारी खणी अचो। इमरान ख़ान जे लाइ छा चवंदो? आख़िर में पुछणु चाहींदुसि, हुनखे लॻो पियो आहे त पूरे मुल्क जो निसाब हिकिड़ो कजे, इमरान ख़ान जो बि उन में सबक़ु विझिजे, वरी ॿार इमरान ख़ान खे बि पढ़नि। इहो कोन थींदो, इहो कतई बि न थींदो। इमरान ख़ान खे चओ असां थोरो 2 दर्जा पढ़ियल ऐं बि असांजो ज़हन कमु करे थो, इहे पंहिंजूं ख़्वाहिशूं इहे पाण वटि रखी छॾे त बहितर आहे। पैगाम छा ॾींदव? पैगाम इहो ई आहे असांजो, अॼु जेको असां पैगाम हिननि खे ॾियूं था पिया, हिकिड़ो माना ॼट, हिकिड़ो माना जाइल थी, 2 दर्जनि वारे खे एतिरी ख़बर पए थी त सिंध जी तालीम जे आई कातिल इहे ई आहिनि, ऐं जेको आहे त सिंध खे माना जेको आहे त पोइते करण वारा बि इहे ई आहिनि। तव्हां कंहिंखां सुवाल त पुछो, तव्हां कंहिंखां काशे त पुछो, माना ईअं जेको आहे त थोरो जेको आहे त हुनखे डायरेक्ट मास्तर था कयो, तव्हांजी भाषा आहियूं छा? वीचारा जेके पढ़ियल लिखियल माण्हू डिग्रियूं पास कयूं वता आहिनि, जे कॉलेजनि में खोजना कई, हर शइ कई, उहे वीचारा मज़ूरियूं कंदे ॾिठासीं। असांजी इहा ई अपील आहे त इंसाफ़ कयो वञे, पढ़ियलनि खे मास्तरियूं हर शइ ॾिनी वञे। महिरबानी। जी दोस्तो, तव्हां ही ॿुधियूं गोसड़ू मास्तर जूं ॻाल्हियूं। हू मञे थो पियो त जेके सो तालीम जीअं माना धाड़ियल त कुझु फ़र्द खणनि था, कुझु माण्हुनि खे खणनि था, पर हीअ त माना नसुलनि जे मथां धाड़ा आणनि था पिया। त इन करे जीअं हुन अपील कई त जेके तालीम याफ़्ता माण्हू आहिनि, जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे रोज़गार ॾियो, बजाए सिफ़ारिश कल्चर जे जेका कोटा हले थी, कोटा में बि मेरिट जी बुनियाद ते ग़रीब माण्हुनि खे न की जेको आहे सो कंहिं मख़सूस टोले जे नौकरनि खे अॻिते आंदो वञे। उमेद त तव्हांखे असांजो हीउ अॼोको किरदारु बि पसंदि आयो हूंदो। पंहिंजी राय खां आगाह कजो, ऐं जेकॾहिं तव्हां अञा ताईं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो
त हिकिड़ी आङुर सब्सक्राइब ऐं हिकिड़ी आङुर जेको आहे आइकॉन बेल ते जेको आहे सो लॻाईंदा। दुआउनि में रखंदा यादि, मोकिलाणी न आहे। अलाह वाई।